एतिरो ई भाईंदो आहियां उन्हनि जो इल्मु अदब ॿोलीअ जे हवाले सां जेको कंट्रीब्यूशन आहे उहो तव्हां असां कंहिंखां कुझु कोन्हे को। मां चाहींदुसि त अख़लाक जेको आहे अचे डाइस ते स्टेज ते अचे, हू पंहिंजे ख़्याल जो इज़हार करे, जेको ॻाल्हाइणु चाहे थो दिलि खोले ॻाल्हाए, ऐं जेकॾहिं के असांखे सलाहूं ॾियणु चाहे थो त मां चाहींदुसि त उहे बि दिलि खोले ॾिए त असां अॻिते सिंधी अदबी संगत खे कीअं वठी वञूं, सिंधी ॿोलीअ जे लाइ सिंधी अदब जे लाइ असांखे कहिड़ो किरदारु अदा करणु खपंदो आहे। तव्हांजे तारे जी गूंज में प्यारो अख़लाक आहे। कहानी ते ॻाल्हाए छॾिजे त बहितर आहे। माहौल आहे शाइरी एॾी पढ़ी वई आहे, वरी एॾी असुल बसि इन साल ते न पर इन मौज़ूअ ते थियणु घुरिजे त कहाणी कीअं लिखिजे। असां त ईअं सोचींदा आहियूं त कहाणीअ में शुरूआति, विच ऐं पछाड़ी थींदी आहे। इहे कहाणीअ जा रेफरेंस त आहिनि, पर इन फ्रेम में कहाणीअ जी पछाड़ी न हुजे, किरदार रिवायत खां हटियल हुजनि ऐं शुरूआती कुझु ॿिए नमूने हुजे त पोइ इहा कहाणी हूंदी। छा सिर्फ़ु इहे कहाणीअ जा इहे ई कहाणीअ जा जुज़ आहिनि? आर्ट जे क्यूबिज़म में चयो वियो आहे असुल जेको नज़र अचे थो इहा हक़ीक़त न आहे। पासीरो नज़र ईंदड़ शख़्स जो हिकु कनु पासीरो नज़र ईंदड़ शख़्स जो हिकु कनु, हिकु अखि, अधु नकु हूंदो आहे, पर हक़ीक़त में हुनखे ॿ अखियूं, ॿ कन, सॼो नकु आहे। आर्टिस्ट पासीरे माण्हूअ जे कन भरिसां ॿियो कनु, अखि भरिसां ॿी अखि, ईअं नज़र ईंदड़ हिकु नास भरिसां ॿी नास ठाहे छॾी, इहो क्यूबिज़म में ठाहींदा आहिनि। पर कहाणी कुझु ईअं बि लिखिजे त जीअं पढ़ंदड़ बि कुझु सोचे त पासीरो नज़र ईंदड़ किरदार वटि ॿ अखियूं, ॿ कन, हिकु नकु ई हूंदो ई आहे। पर मुंहिंजो छिक हिन जुमिले कढायो, हिनखे कोरी बादामी पंहिंजे नाकाम मोहबत यादि ॾियारींदी आहे। उन जुमिले छिक कढायो त हिनखे कोरी बादामीअ पंहिंजी नाकाम मोहबत यादि ॾियारींदी आहे। इन जुमिले सां गाशा मार्केस पंहिंजे नाविल बाबा जे ॾियारनि में मोहबत जी शुरूआति कई। इन जुमिले पढ़ण खां पोइ मां नाविल ठपे इन जुमिले पुठियां हलियो वियो। असुल में इहो जुमिलो माण्हुनि खे नॉस्टैल्जिया ॾे वठी वियो आहे। ईअं ई अॼु बि मां जॾहिं ताज़ा तईअ मां निकल भुॻड़नि जी ख़ुशबू सिंघंदो आहियां त मूंखे मां यादि। जॾहिं मां नंढपण में लाड़काणे खां नानाणे घर शिकारपुर ईंदो हुउसि त हाथी दर वटां उहा भुॻड़नि जी ख़ुशबू मन में वासी वेंदी। शिकारपुर ऐं लाड़काणो मुंहिंजी नॉस्टैल्जिया आहे। शिकारपुर जो पंहिंजो कल्चर आहे, रहणी करणी ॿोलीअ जो लहजो, ऐं लाड़काणो रिवायतुनि जो अमीन बागी शहर चौधारी ज़ैतूननि जी ख़ुशबू में घेरियल। अहिड़ो जहिड़ो मार्केस जो देश इराक आफ्का जेको ज़ैतून जे वणनि में घेरियल हो, इहो मार्केस जी नॉस्टैल्जिया हो। असुल में पछाड़ी, शुरूआत ऐं विच कहाणीअ जो वालियूं त आहिनि, पर उन जे डायमेंशन, उन जा किरदार ई तय कनि था। या किरदार जंहिं हादसे मां गुज़री निकिरे थो, इहो ईअं ई मोटंदींदो। हिकु कुटुंब में माउ मरे थी, माउ जो मरण जो दुख जी डेंसिटी धीउ वटि अलॻि आहे ऐं पुट वटि अलॻि आहे, ऐं अलॻि उमिरि जे पुटनि वटि अलॻि महसूसु करण जी सघो। मां सम्झां थो इहो स्टोरी राइटर जो ॾाहो आहे त उहो माउ जे मरण जो दुख कीअं थो कंसीव करे ऐं महसूसु कराए। पर मां सम्झां थो माउ जेका मिथ आहे, दंद कथा आहे, जंहिंसां असां मार्केस वांगुरु मैजिक रियलिज़म महसूसु न कंदासीं, किरदार खे जादुई अंदाज़ सां पेश न करे सघंदासीं, तेसिताईं शायदि कहाणीअ जो घणो पासो रहिजी वञे।
ईअं जीअं अली बाबा अमर चवां या शहीद रोकड़ो कोलीअ खे, अमर चवां या शहीद चवां रोकड़ो कोलीअ खे सिंध जी ॾंद कथा करे वियो। असांखे ॾंद कथा ठाहिणी पवंदी अदब खे सगाई करण लाइ। असल में असां जॾहिं मुस्लमान थी वियासीं हिन धरतीअ जूं ॾंद कथाऊं पंहिंजूं न कयूं, जंहिं करे असांजी कहाणीअ जो बुनियादु हिन धरतीअ जूं ॾंद कथाऊं पंहिंजूं न कयूं, जंहिं करे असांजी कहाणीअ जो बुनियादु को घणो पुराणो न बल्कि घटि उमिरि जो रहियो, वरी उमिरि सां वधीक पुख़्तिअ थी वई। ईअं जे लतीफ़ साईं मूं बल ससी सोरठ जे ॾंद कथाउनि खे माना ॾिनी। मूं महिल ससूअ जूं कहाणियूं ॾंद कथाउनि जो वजूद त हुयो ई, पर लतीफ़ साईं ईअं न ॾिठो जीअं उनजो वजूद हुयो। जीअं उहे कहाणियूं नज़र पए आई शयुनि खे ॿी एंगल ॿिए रुख सां ॾिसणो पवंदो, उनजे वजूद खे माना ॾियणी पवंदी। लतीफ़ नयूं मानाऊं ॾिनियूं, अलाए केतिरियूं मंज़ूम कहाणियूं लिखियूं। रात लथुम ख्वाब खथूरीअ में खासो, रात लथुम ख्वाब खथूरीअ में खासो के उठा मींहं मलीर थे जो तड़ो तड़ो तमाशो चोरियां जो पासो जुसो सकी। हूअं बि ॾंद कथाऊं मिथ तारीख़ जो फासिल आहे। पंहिंजे ॻोठ पंहिंजे शहर जी हिकु तारीख़ी मिथ थिए थी। दरियाउनि जे कपल ते रहंदड़ वसंदड़ ॻोठनि जी मिथ कुझु हिकु जहिड़ी आहे, बल्कि काफ़ी सरलिस्ट। जीअं ॿलड़ीअ में ॿुधायो वियो त ॿलड़ीअ खे चोथों भेरो दरिया पाए पियो त जमाल शाह ऐं जमाल शाह ॿई भाइर पाण खे साननि में तब्दील करे विड़िया, एतिरो विड़िया जो हिननि जी वेड़ करे धरती थुली ऐं दरिया रुख़ बदिलायो। इहा अॼु वारी ॿलड़ी थी आहे। ईअं असांजा हीरा, असांजा अदीब, असांजा साइंसदान साईं जीएम सैयद, हैदरबख्श जतोई, जीजी ज़रीना, अली बाबा, रशीद भट्टी, असांजा अबा ॾाॾा, उन्हनि जूं तारीख़ूं हिकु मिथ में तब्दील करे सघजनि। ईअं बि सोचे सघे असां जेकी ॾिठो इहो ईअं न आहे, असां जेको महसूसु कयो ईअं बि न आहे। साॻे टाइम ते साॻे हंध ते हिकु ई वक़्तु